साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिकिड़ा ॿार आहे। हिकिड़ी छोकिरी जो नालो हो लैला, ॿी जो नालो हो कैस। हाणे त इहे हिकिड़े मदरसे में पढ़ंदा हुआ। इहे आहे शाम ऐं मिस्र जा। पोइ हिकिड़ो ॾियारो ख़ुदा जो थियो। बादशाह चयो, इन मास्तर चयो लैला खे त वञी सूरत तख़्ती लिखी आहे। हाणे हीअ लैला वई आहे ॿई पासा स्लेट जा कैस 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 रुॻो लिखियो पियो हुजे। जे सोटी हणे लैला खे त कैस जे हथूं रत ते वहे, जे कैस खे सोटी हणे त लैला जे हथनि मूं रत ते वहे। कैस खे जे वञी सूरत तख़्ती लिखी आहे। कैस ॿई पासा स्लेट जा भरे आयो त लैला लैला लैला। हिते हिननि खे ॿ टे ॾाढ़ा कुटका ॾिनई, पर हिननि ॾिठो कमु हिन मास्तर ॾिठो कमु ॻरो आहे। मास्तर हिन जे माइटनि खे चयो बाबा हीउ मूंखों कमु ॻरो आहे, पंहिंजा पाण वञी पढ़ायो। हाणे त हिकिड़ो शाम टिड़ी वियो, ॿियो मिस्र टिड़ी वियो। हलंदे हलंदे ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रनि, ॻाल्हियूं सिगे खॼनि। हाणे लैला बि जवान थी वई आहे, कैस बि जवान थी वियो आहे। हिन छा कयो आहे? लैला ओताक ठाहे वेही रही आहे। जेको मुसाफ़िर अचे उहो अची पुछा करे त लैला जी ओताक कहिड़ी आहे? चई हा ओताक आहे। चए केॾे वेंदो? लैला जा महिमान आहियूं। हदा वेहो। हलंदे हलंदे हिते लैला जी ओताक भरिजी वई आहे। हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो, कैस बि पंहिंजी बादशाही छॾे हाणे हिते ठका अची कयो आहे लैला जे ओताक में। चए कंहिंजो महिमान आहीं? चए लैला जो महिमान आहियां। चए वेह। हाणे कैस हिकिड़े कुंड में वेही रहियो आहे। जेका मानी अचे मुंहिंजा जानी अॻियां वाठा खायो वञनि। कैस खे महीनो ॿ महीना गुज़रिया, सुकी कणको थी वियो। हिकिड़े कुंड में वेठो हुजे। हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो आहे। हिते बानी खे चयो लैला, चए लैला मुंहिंजा महिमान घणा आहिनि? चए बादशाह ज़ादे सॼी ओताक भरियल आहे। चए हा? चए हा। चए हाणे लैला हीअं कर, हीअ प्लेट बि खण ऐं हीअ कप बि खण, छुरी। वञी मुंहिंजे आशिक़नि खे चयो लैला चयो आहे माण्हू जो गोश्त खपे। हाणे से बानी उहा छुरी बि खणी आई आहे, प्लेट बि खणी आई आहे। हिन वाठनि पुछा कयो ॾे ख़बर बानी? चए लैला चयो आहे मुंहिंजे आशिक़नि खां वञी माण्हू जो गोश्त वठी आ। हिननि जो असां रत ॾियण वारा न आहियूं, असां कुटी खाइण वारा आहियूं। चए हा? चए हा। सभिनी जवाबु ॾिनो। वञी कैस जे मथां बीठी आहे। सलाम वालेकुम वालेकुम सलाम। कैस हिन खां पुछा कयो आहे। चए बानी ॾे हवाल। चए तुंहिंजो नालो छा आहे? चए मुंहिंजो नालो आहे कैस। चए ॾे हवाल केॾे? चए लैला चयो आहे त मुंहिंजे आशिक़नि खां वञी गोश्त वठी आहे माण्हू जो। चए इन्हनि जवाबु ॾिनई? चए हा। इन सभिनी जवाबु ॾिनो। चए मूंखे ॾे इहा छुरी, इहा प्लेट। पोइ कैस में रत कोन हो, बाक़ी अछो गोश्त वॾे प्लेट भरे ॾिनई। चए वञी लैला खे सलाम ॾे त हीउ गोश्त कैस ॾिनो आहे। हाणे साईं उहो गोश्त खणी हिते लैला वटि पघो आहे। लैला हुन खां पुछा कयो आहे बानी खां। चए बानी ॾे हवाल, हिन में रत कोन्हे? चए बादशाह ज़ादे रत वारनि लानतनि कोन ॾिनो। हिकिड़ो कैस नालो अथसि, उनखे मानी कान पई मिले, वाठा खायो पिया वञनि। हीअ उन ॾिनो आहे कैस गोश्त ॾिनो आहे। चए कैस आहे? चए हा। चए हाणे ठीकु आहे बानी, इहा दवा बि खण, हे पटियूं बि खण। यकदमि हिनजी मलम पटी करे सुहिणे नमूने सां पोइ मोटी आहे। हाणे त इहे
मलम पटी खणी अची हिनखे मलम पटी कईंदसि। लैला छा कयो आहे सिंधी गेह में कुटी जो हिकिड़ो वटो ठाहे भलो तयारु करे ऐं बानी पुॻी आहे। उहो कुटी जो वटो बि ॾिनई, खीर जो लोटो बि भरे ॾिनईसि के जेको खाए जेको खीर पीए हे वञी उन्हनि खे प्यारे उनखे जेका कुटी बचई खीर बचई वापसि खणी अचिजांइ, हिननि खे न ॾिजांइ। हाणे साईं उन बानी छा कयो आहे, उहो कुटी बि खणी आई आहे, खीर बि खणी आई आहे। कैस खे अचे खारायो अथसि मौजा जानी। हो ॿिले वांगुरु निहारीनि वेठा त असांखे बि ॾींदी अलाए कान। हिनखे खाराए जेको बचियो उहो बि वापसि खणी वई, खीर बि जेको बचियो उहो बि वापसि खणी वई। हिते मौजा जानी सिजो भरियो आहे। बानी खे लैला चयो आहे, चयो लैला बानी हीउ ज़हर जो किलो बि खण, देगिड़ो बि खण, हीअ पती बि खण, हली चाढ़ हुते प्यालियूं बि खणी हल, चां हली काढ़ त मां आशिकनि खे प्यारियां। मौजा जानी बानी जो सामान खणी अची दगिड़ो चाढ़ियो आहे, ज़हर जो किलो बि विधई, पती बि विधई, बड़काए तयारु कयईं, मथां पुॻी आहे लैला। हिननि खे सॾु कयईं, चए आशिक हली अचो चांहि पीओ। चए न असां ज़हर पीअण वारा न आहियूं, असां कुटी खाइण वारा आहियूं। चए पोइ निकिरो कुते जा पुटो ताकमऊं। समूरनि खे गॾियूं हणी भॼाए। हाणे त कैस हिकिड़ो वेठो आहे दीवानो, कैस खे चई कैस, चए जी लैला, चए चांहि पीबी, चए वाह जो पीबी। हाणे साईं कैस आयो आहे, मौजा जानी हेठूं तिरी ॾेई सभ जी सभु देगिड़ो पी। लैला खे चई लैला अञा बि को ढुक आहे? लैला चयो बसि। हाणे साईं हिते उन ॾिहाड़े हुनजो कैस नालो लही वियो, उन ॾिहाड़े लैला हिन नालो रखियो चरियो मजनू। हाणे मौजा जानी उते सालिक हिकिड़ो बीठो हो, जंहिं बि बयानु कयो आहे त ॿिनि शहरनि जे विच में हिकिड़ो नरना पैदा थियो जेको मर्ज़ मारे माण्हुनि जा यार माल जा कंदो वियो। चए शाम ऐं मिस्र जे विच ते हिकिड़ो मजनू पैदा थियो जेको ज़हर पी ढुक कंदो वियो। हाणे साईं छा थियो आहे, मौजा जानी हिते अड़िजी वियो बादशाह लैला जो पीउ। उन चयो त हाणे हितां लॾो खणूं ऐं वठी था लॾो खणनि। चरियो मजनू बि हिननि जे पोयूं पंधु वञे पियो, हिकिड़ो उठ वारो पोयूं हुजे उनखे भॼी वञी मजनू चवे अदा लैला खे सलाम ॾिजो, अदा लैला खे सलाम ॾिजां। हलंदे हलंदे सौको ते वञी हुननि लॾो लाथो आहे, सिजु लहे पियो। मौजा जानी मजनू छा कयो आहे, पुराणी हिकिड़ी मसीत हुजे उन में घिड़ी वञी सुतो आहे। हाणे चई सुम्ही, चए मतां हेॾे लैला जो घर हुजे, चारई कुंडू टंगू फेराए, चए मतां हेॾे बि हुजे। मजनू छा कयो आहे, पंहिंजे टंगुनि में पोतड़ो विझी काठी हिकिड़ी मथे हुजे वरे वारी, उन में छिके मुंडी हेठि करे टंगू मथे हुजनिसि, गंढ ॾेई छॾियईं, मुंडी हेठि ज़मीन ॾे टंगू मथे। हाणे साईं छा थियो आहे, जेको उठ वारो हो उहो थो कचहरी में उते ॻाल्हि करे, चए त सौको मां करे आहियां, हिकिड़ो हमराह बि सौको भॼी अची मूंखे पियो पुॼे पंधु आयो आहे, इहो राति मरी वेंदो बचंदो। समूरनि चयो त सौको पंधु करे आयो आहे, इहो मरी वेंदो। उते हिकिड़ो सनासी वेठो हुजे, उन चयो यार ॻोल्हे हिकिड़ो कमु कयोसि बची वेंदो। चए साईं कहिड़ो? चए ॻोल्हे हिनखे टंगुनि में रसो विझी जा पोतड़ो मुंडी हेठि लड़केसि ऐं मथे टंगू मथे हुजनिसि, ॿधी छॾियोसि, सिज भरे जो छोड़ींदोसि त इनशाला जहिड़ो हूंदो, जे सुम्हंदो त मरी वेंदो। हाणे त हिननि ॾाढो ॻोल्हियो, मसीत ॾे केर बि कोन वियो, ॻोल्हे मोटी आया, चयो साईं कोन लधो। चए न लधो, सुम्हंदो त मरी वेंदो।
हाणे ताईं सिज फिरियो आहे मुंहिंजा जानी हिते निमाज़ वक़्तु थी आहे मुलो हिकिड़ो आयो आहे मस्जिद में दरवाज़ो ताकां लेटाई त मजनू टंगियो पियो हुजे मुले चयो ॾे ख़बर खबीस जा पुट तूं टंगियो पियो हुई हिते मजनू हिनखे चयो मुला मूंखे छोड़ हुनखे छोड़ियईं मजनू निकितो ॿाहिरि मुले पढ़ी निमाज़ हुननि खयो लॾो वरी हिन लॾे जे पोयूं इहो मजनू वञे पियो बादशाह चयोसि मजनू हिते बीह ॿियनि चयोसि पर कंहिंजो चवणु वठे ई कोन हिते लैला खे चयूं लैला तूं चवीसि हिते बीहे हिते लैला हिनखे चयो चए मजनू चए जी लैला चए हाणे हिते बीही रह हाणे त मजनू बीही रहियो आहे मुंहिंजा जानी हू त वेंदे रहिया हिते 12 महीना गुज़री विया आहिनि बरसातूं वसियूं आहिनि वलूं चढ़ी वियूं आहिनि हिन जे मथां ही बीठो आहे 12 महीना गुज़रिया आहिनि हू मुंहिंजा जानी हुननि चयो त हाणे 12 महीना गुज़री विया आहिनि इहो वाट ते मरी वियो हूंदो हाणे मोटो त वरी पंहिंजी बादशाही में हलूं हाणे त वरी वापसि मोटिया आहिनि मुंहिंजा भाउ उन जा तेजी लॾो लाथो अथनि लैला चयो काठियार नौकर खे चए काठियार वञ हीअ थधि बि आहे सियारो बि आहे वञी काठियुनि जी भरी करे आहे त बाह ॿारियूं मानियूं पचनि हाणे ताईं काठियारो थियो आहे रसो बि खईं कुहाड़ो बि खईं काठियार ॾिठो तिन जे मथां सुको काठ आहे इन में वाह जो इनखे छो न चीर फाड़ करे वलूं उछलाए छो न इनखे चीर फाड़ करे घर खणी वञा बिस्मिल्लाह करे अचे मथां कुहाड़ो हयईं त वलूं वढिया हिन जो कुहाड़ो हणणु मजनू चयो लैला लैला वारी दाह कयईं हिते काठियार कुहाड़ो उते छॾियो रसो उते केरायईं वठी थो भॼई मुंहिंजा जानी ठक लैला वटि लैला पुछा कसि ॾे ख़बर काठियार काठियूं चए लैला ही हक़ीक़त आहे ही ॻाल्हि आहे चए हा बीठो आहे चए हा मुंहिंजा जानी पोइ लैला न पीउ खां पुछा कयो आहे न भाउ खां पुछा कयो अथसि सरलाट करे अची ठक अचे कई मजनू वटि हिनखे चई मजनू हुन चयो जी लैला वठी वियो हीअ हथनि खे टेड़े वलूं हिनखूं लही वियूं ॿिन्ही मुंहिंजा जानी पाण में भाकुर विधो आहे उते ॿिन्ही खे बाह लॻी वई आहे मुंहिंजा जानी ॿई सड़ी ख़ाक थी विया ख़ारकूं विरहायूं छह बखादियूं मुंहुं बखादियूं ॻाल्हि खणण वारे बखादियूं ढोले मरी कल ॾिठो तूं ख़ुशि वेठा आई इहो ई लैला इहो ई मजनू मुंहिंजा जानी